अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां प्लास्टिक बॉटल क्राफ्ट जो हिकिड़ो तमामु दिलचस्प जेको आहे प्रोजेक्ट शेयर करे रही आहियां। आज फिर हमारा प्लास्टिक बॉटल क्राफ्ट का एक नया प्रोजेक्ट है। हिन जी ख़ासि ॻाल्हि इहा आहे त कुझु ॾींहं पहिरियों मां पंहिंजी अम्मा सां मिलणु वई हुअसि ऐं उते मूं पंहिंजी भेणियुनि खां पुछो त तव्हां वटि कुझु बटण आहिनि पयल एक्स्ट्रा, त उहे हुजनि त मूंखे ॾेई छॾियो। त मुंहिंजी अम्मा उहो ॿुधी वरितो ऐं हुन पंहिंजो इलाही पुराणो हिकिड़ो सिलाई जो दॿो आहे हुन वटि, उहो खणी आई, ॾाढो चश्मो पाए कलाकु ॾेढ वेही हुन मुंहिंजे लाइ उन मां कुझु बटण ॻोल्हे कढिया ऐं यकीन कयो उहे बेरंग फिटल पुराणा बेकार बटण। अम्मा मूंखे चयो त हे मां तुंहिंजे लाइ कढिया आहिनि, तोखे कमु ईंदा? ऐं मूं हुनजी दिलि रखण लाइ चयो हा मां ॾाढा सुठा आहिनि, मां पाण ई हिननि खे इस्तेमालु कंदसि और मां घर खणी आयसि। ये थोड़ी सी प्यार भरी स्टोरी है कि कुछ हफ्ते पहले मैं अपनी अम्मी से मिलने गई अपने शहर, तो मैंने अपनी बहनों से वहाँ पे कहा कि अगर कुछ बटन्स हों पुराने बचे हुए तुम्हारे पास जो तुम्हारे काम में ना आते हो तो मुझे दे दें। तो अम्मा ने अपना पुराना सिलाई का डब्बा निकाला और बहुत 1.5-2 घंटे चश्मा पहन के उन्होंने मेरे लिए कुछ उसमें से बटन ढूंढ के निकाले जो कि बहुत ही पुराने बेरंग और किसी काम के नहीं थे और इस्तेमाल शुदा। अम्मा ने बड़े प्यार से मुझसे पूछा ये मैंने तुम्हारे लिए निकाले, तुम्हें चाहिए, तुम्हारे काम के हैं? मैंने उनका दिल रखने के लिए कह दिया कि हाँ ये मेरे काम के हैं। तो वो मैं घर ले आई और आज जो मैं प्रोजेक्ट शेयर कर रही हूँ वो मैंने अपनी अम्मा को खुश करने के लिए, उनका दिल रखने के लिए, एक प्यार से दी गई चीज़ में से जो कुछ मैंने क्रिएट किया है वो बहुत खूबसूरत है। ठीक है, त ही ॾिसो, पहिरीं ॻाल्हि त ही बटण मां तव्हांखे कुझु ॾेखारियां, तव्हां बटणनि जी शिकिल ॾिसो, हालत ॾिसो। ये बटन मैं आपको दिखा रही हूँ जो मेरी अम्मा ने मेरे लिए निकाले। एक जैसे नहीं हैं, पुराने हैं, यूज्ड हैं, ठीक है, इस्तेमाल थियल, फिटल, ट्रांसपेरेंट, को कलर न, कलरलेस, यूज़लेस, ठीक है, पर हुन एॾे प्यार सां ॾिना मां मना न करे सघियमि। अच्छा, ही आहे मूं वटि अॼु जो प्रोजेक्ट। ही हिसो बॉटल जो मूं कटियो आहे 3 लीटर ऑयल की बोतल मां, ही मुँह उन जो हेठों पार्ट कटियो है। 3 लीटर जो ऑयल की बोतल आती है उसका ये नीचे का पार्ट मैंने काट लिया है। अच्छा, इसको मैंने बेसिक कोट भी कर लिया है, थोड़ा सा छोड़ दिया है आपको दिखाने के लिए, थोड़ो मुँह छॾियो आहे। ही ॾिसो, ही प्लास्टिक जी बॉटल आहे, तेल जी बॉटल, ऐं ही बटण, ही ॾिसो पिया बटण बेरंग फिटल, मथे ॾिसो अजीब अजीब शेडिड, कंहिं कम जा न आहिनि बज़ाहिर, ठीक है। मथे मुँह यहाँ है, हिकिड़ो वॾो हिकिड़ो नंढो, हिकिड़ो वॾो आहे हिकिड़ो नंढो, एक बड़ा एक छोटा, ऊपर मैंने ये करके पूरा किया और नीचे जो है वो मैंने 2 जो हैं लाइनें, 2 कतारें मैंने छोटे बटन्स की लगाई हुई। तो बेसिक कोट मैंने इस तरफ से तो कर लिया है, ये मैंने छोड़ दिया था कि मैं आप लोगों को दिखाऊं कि मैंने इस पर इस्तेमाल क्या किया है, ठीक है। तो ही बेसिक के नते मूं रंग कयो आहे, बाक़ी थोड़ो मूं तव्हांखे ॾेखारण लाइ छॾियो आहे। हाणे हिन खे बि वाइट पेंट सां मां पेंट कंदसि। एक्रिलिक पेंट हमेशह मां यूज़ कंदी आहियां, घणे एरिया में करिणो हूंदो आहे त वॾो ट्यूब खणंदी आहियां। ही ब्रश आहे हिकिड़ो वॾी साइज़ जो, इन सां मां हिन खे जेको आहे पेंट करे थी वठां। ऐं पेंट जेको असां कंहिं बि उन ते न कढंदासीं, प्लेट में प्याली में मां डायरेक्ट थोड़ो पेंट इन ते विझां थी। ही ॾिसो, ये पेंट मैंने इस पे डाल दिया है। ब्रश को पानी में थोड़ा सा डिप करूँगी, ब्रश हल्को पानी में ॿोड़बो ऐं पोइ हिननि सभिनी ते बटणनि ते ऐं हिन बाक़ी रहियल स्पेस ते मां हिन खे पेंट करे वेंदसि। तो सो ही कंप्लीट करण खां पोइ मां तव्हांखे ॾेखारियां थी कीअं लॻंदो। हिन खे मूं कंप्लीट करे वरितो आहे। ऐं ॿी ॻाल्हि त ही बटण ॾिसो, किनारे खां थोड़ा मूं वधाया आहिनि, किनारे से थोड़े से बटन बाहर निकले हुए हैं, तो इसलिए मैंने अंदर की तरफ से भी इनको अच्छी तरह से पेंट कर लिया है ताकि ये जो है नज़र नहीं आए। बाकी जो नीचे हैं उसकी तो खैर है, वो पता नहीं चलेगा अंदर से कि क्या इसकी सूरत हाल है। अच्छा, ये तो अभी पेंट किया है, ये साइड मैंने, वो साइड जिस तरफ से मैंने इसको पकड़ा हुआ है वो खुश्क हो चुका है। अभी हम जो नेक्स्ट काम है वो उस पर करेंगे। अच्छा, इन सां गॾु सभिनी खां पहिरियों त ये पाणी आहे मूं वटि, ब्रश फ़ौरन धोएबो, जब भी काम करें उसी वक्त ब्रश धोएं, क्योंकि ये पेंट बहुत मजबूत और पायदार होते हैं कि अगर ये एक दफ़ा सूख जाए तो फिर इसको हटाना मुश्किल होता है और ये पानी से ही साफ़ होता है। तो इसलिए उसी वक्त पानी भर के रखें, एक पुराना नरम कपड़ा आपके पास होना चाहिए और उससे आप इसको उसी वक्त साफ़ कर लें। तो ही उन्हें जो उन्हें मैल इन खे धोई साफ़ करे छॾींदा कयो, न त ही सुकी वेंदो त मुश्किल थींदी। अच्छा, हाणे ही मूं वटि आहे एक्रिलिक पेंट्स जो सेट आहे पूरो।
बार बार ही पेंट्स मूं इस्तेमालु कया आहिनि, तव्हांखे बार बार ॾेखारिया आहिनि त हिकु दफ़ो वठंदव त हीअ इलाही हलंदा। ऐं उन सां गॾु अच्छा बटण मूं हिन ग्लू सां लॻाया आहिनि। ये ग्लू क्राफ्ट ग्लू हर सरफेस पे हलंदी है, हर सरफेस पे ये ग्लू काम करती है। इसके साथ ये बटन मैंने चिपकाए हुए हैं और अभी इसको बटन्स को करेंगे हम पेंट। ये आप जितने देख रहे हैं ये इनको मैं करूँगी मल्टी कलर, एक एक कलर में अलग अलग। इसको करते हैं स्टार्ट। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सबसे पहले मेरा फेवरेट येलो, ब्रश को सिर्फ पानी में हल्का सा डिप करें। अच्छा ये एक एक बटन को अलग अलग मैं पेंट कर दूंगी। ठीक है, येलो में हूँ ब्रश बोड़ियो ऐं ही ॾिसो डिफरेंट ते जाइन ते ॿ टे बटण छॾे मां हिननि खे येलो पेंट कयां थी। ॾिसो ही स्पेस छॾे कुझु बटण छॾे ऐं मूं हिन खे येलो पेंट कयो आहे। ब्रश धोऊं था ऐं वरी पोइ ॿियो कलर शुरू कंदसि। ब्रश साफ़ करण खां पोइ, ब्रश धोइण खां पोइ हाणे मूं रेड खयो आहे। हाणे रेड भी ईअं ई कुझु बटणनि ते लॻंदो, कुझु छॾिबा, कंहिं ते हणिबो, ईअं फ़ासिलो ॾेई रेड जो मां हिन खे कलर करे विधमि। सब पे मैं रेड लगा लूँगी, एक एक दो दो छोड़ के। हाणे ॾिसो ही छॾे मूं रेड हयो आहे, कुछ छोड़ के मैंने 2-3 बटन छोड़ के रेड लगाया है। अब एक और कलर शुरू करूँगी। ये ग्रीन खयो आहे मूं, अभी इस पे मैं ग्रीन लगा रही हूँ। ये ॾिसो ग्रीन भी ऐड कयो आहे, ग्रीन ऐड कर दिया, कहीं कहीं पे मैंने ग्रीन लगा दिया। अब ऑरेंज से करूँगी। ऑरेंज ॾिसो ऑरेंज खयो आहे हाणे, ऐं ऑरेंज भी ईअं ई किथे किथे कुछ छॾे हणिबो। बहुत सफाई से काम करना है ताकि जो बाकी सरफेस पे पेंट नहीं लगना चाहिए। ये देखिए इसी तरह मैं इसमें ऑरेंज कलर भी शामिल कर रही हूँ। ये कुछ बटन छॾे ऑरेंज भी हणंदसि। हाणे ही ब्लू खयो आहे। अब ब्लू के साथ बीच में कहीं पे लगाऊंगी मैं। ही ॾिसो ही साइड कंप्लीट आहे, कीअं पियो लॻे। हिन पासे ही अञा आलो आहे, इसको मैंने अभी पेंट किया था, इसको छोड़ दिया, मैं बाद में कंप्लीट करूँगी। लेकिन फाइनल जो इसकी शक्ल आएगी ये ऐसी होगी। तो कैसा लग रहा है? ये मैंने बनाया है प्लांट रखने के लिए पॉट। ही मूं हिकिड़ो सम्झो गमलो ठाहियो आहे, हिन में मां प्लांट रखंदसि। त तव्हांखे आर्टिफिशियल हिकिड़ो प्लांट मां विझी थी ॾेखारियां। हिन में मूंखे आर्टिफिशियल प्लांट ई रखिणो आहे, पर जेकॾहिं असांखे हिन में असली प्लांट हणिणो हुजे त पोइ हिनखे हेठां सुराख करणा पवंदा। ठीकु आहे, सुराख करे पोइ तव्हां हिन में मिट्टी ऐं पत्थर वग़ैरह विझी जेको प्रोसेस हूंदो आहे प्लांट पोखण जो उहो करे सघो था। सो आर्टिफिशियल प्लांट मां तव्हांखे विझी थी ॾेखारियां हिन में। ही ॾिसो ये मैंने इसमें प्लांट लगा दिया है। कीअं पियो लॻे? मूंखे उमेद आहे अॼु जो ये आइडिया तव्हांखे वणियो हूंदो। ऐं हाणे जॾहिं ही वीडियो मां पंहिंजी अम्मा ॾे मोकिलींदसि ॾिसण लाइ, ऐं जॾहिं उहा ॾिसंदी त मां हिननि बटणनि जो कहिड़ो यूज़ कयो आहे त उहा एॾी ख़ुशि थींदी। उनखे ख़ुशि करण लाइ मां एतिरनि ॾींहंनि खां सोचां पई त छा कयां। ऐं अञा मूं वटि ही इलाही सारा बटण अम्मा जा ॾिनल बचिया आहिनि। ऐं ॾिसो अजीब के वॾा नंढा हर साइज़ जा, पुराणा फिटल सभु जेके उन खां लधाया। अम्मा सम्झो मुंहिंजी अम्मा मुंहिंजी उस्ताद आहे हिननि सभिनी कमनि में। उन सम्झो त मूंखे इहे सभु कमु अची वेंदा ऐं मूं इन्हनि खे कमु आणियो आहे ॼाणी करे त जीअं उनखे मां ॾेखारे सघां, उनखे ख़ुशि करे सघां। सो मूंखे उमेद आहे त हीअ मुंहिंजी अॼु जी वीडियो तव्हांखे ज़रूरु वणी हूंदी। ऐं ट्राई कजो। हीअ प्लास्टिक बॉटल ऑयल जी केन मां ठाहियो आहे ऐं इंशाल्लाह वरी अञा बि ज़िंदगी रही त मां ॿियो घणो कुझु तव्हां सां शेयर कंदी रहंदसि। सो हमेशह मां चवंदी आहियां पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो, कमु हमेशह प्यार सां कयो ऐं पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो। ऐं जेकॾहिं तव्हांखे वीडियो वणी हुजे त लाइक कयो, शेयर कयो, कमेंट कयो ऐं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो। अगरि मुस्तक़बिल में अञा बि मां अहिड़े क़िस्मनि जी का बि शयूं ठाहियां त उहा वीडियो तव्हां जल्दी ऐं आसानी सां ॾिसी सघंदो। सो वरी कंहिं ॿिए प्रोजेक्ट सां मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाहे।